अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जीउ जीआरियो जन, विछड़ियल साथियुनि लाइ श्रद्धांजलियूं। लेखक रशीद भट्टी। छापो ॿियो, छपाईंदड़ रशीद भट्टी एकेडमी। साल मार्च 2016 ईस्वी। किस्त 5वीं ऐं आख़िरी। रशीद भट्टी। निजी ऐं अदबी ज़िंदगीअ जो मुख़्तसिर अहवाल। नालो अब्दुल रशीद वलद हाफ़िज़ मौलवी अब्दुल हमीद भट्टी। ॼम 20 अगस्त 1933 ईस्वी, ॻोठ अरोड़, तालको रोहिड़ी, ज़िलो सखर, असुल रिहाइश ॻोठ अरोड़। मौजूदा पतो जागीराणी पाड़ो, बैरेज रोड, सखर, सिंध। किर्त वकालत ऐं शौक़िया सहाफ़त। एज़ाज़ी प्रोफेसर गवर्नमेंट लॉ कॉलेज सखर। तालीम सिंधी फाइनल, इंटर ड्राइंग, MA LLB। दरसगाह वारीतड़ प्राइमरी स्कूल, GL शाह कोट सखर, तिलक म्यूनिसिपल हाई स्कूल सखर, इस्लामिया कॉलेज सखर, मुमताज़ कॉलेज खैरपुर, सिंध मुस्लिम कॉलेज कराची, कराची यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, EBD लॉ कॉलेज सखर ऐं मदरसा दीनिया दारुल हुदा ठेड़ी, ज़िलो खैरपुर, मीरज, सिंध। कुटुंब शादीशुदा, पहिरीं ऐं आख़िरी रफ़ीक़ हयात ज़िंदा ऐं सलामत। 6 ॿार, 4 पुट ऐं 2 नियाणियूं। अदबी सफ़र। नंढे हूंदे वालिद मरहूम वटि अरबी ऐं फ़ारसीअ जे मुताले पढ़ण जो शौक़ु पैदा कयो। बाबा जी अख़बार अल मीनार हफ़्तेवार में राशिदी बिरादरान मौलाई शिदाई लिखंदा हुआ। उहे ऐं मौलाना दीन मोहम्मद वफ़ाईअ जो पाड़ेसरी हो। अब्दुल करीम चिश्ती ऐं ॿिया अदीब अक्सर प्रेस में बाबा वटि ईंदा हुआ। उन वक़्तु अक्सर नामवर उर्दू ऐं सिंधी रिसाला, अदीब सिंध, कामयाबी तौहीद, सिंधू सिंधी हुमायूं, नेरंग ख़याल, पेशवा, मौलवी ऐं अदबी दुनिया उर्दू असांजी प्रेस में ईंदा हुआ। उन्हनि जे मुताले ऐं ॼाणायल आलिमनि अदीबनि जे माहौल अदब जे मुताले जो शौक़ु पैदा कयो। 1952 ईस्वीअ में शेख अयाज़ सखर आयो त सिंधारी कमेटीअ जे हफ़्तेवार रोशनी जो एडिटर थियो। उहा अख़बार असांजी प्रेस में छपबी हुई। अयाज़ ईंदो रहंदो हो, जंहिं मुंहिंजे मुताले जो शौक़ु ॾिसी लिखण लाइ हिमथायो। पहिरियों हिकु कहाणी लिखियमि, चोरी, जा अयाज़ रोशनीअ में शाया कई। हिमत अफ़ज़ाई ते 1953 ईस्वीअ में कराचीअ पढ़ाईअ लाइ आयुसि त अहसान बदवी ऐं नूरुद्दीन सरकी संगत जे कचहरियुनि में हिमत अफ़ज़ाई कई। तॾहिं खां बाक़ाइदा लिखां पियो। कराचीअ में संगत जी नए सिर तनज़ीम में भरपूर हिसो वरितुमि। सखर संगत जो बानी सेक्रेटरी ऐं मरकज़ी संगत जो सेक्रेटरी जनरल बि रहियमि। वेस्ट पाकिस्तान राइटर्स गिल्ड जे कारोबारी कमेटीअ जो मेंबर, मरकज़ी गिल्ड जे काउंसिल जो मेंबर ऐं गिल्ड जे सिंध रीजन जो सेक्रेटरी बि 6 सालनि ताईं रहियमि। सिंधालाजी जे मुशावरती बोर्ड जो रुकन बि रहियो आहियां ऐं सखर डिवीज़न सकाफ़ती सोसाइटीअ जो सेक्रेटरी बि। सिंध इंटेलेक्चुअल फोरम जो बानी कन्वीनर थियुमि। बेशुमार क़ौमी ऐं बैनुल अक़वामी सेमिनारुनि, कॉन्फ्रेंसुनि ऐं अदबी इज्तिमाउनि में शिरकत कई अथमि। तंज़ ऐं मज़ा, अफ़सानू, अदबी तनक़ीद, तारीख़, आसार क़दीमा ऐं सियासी फ़लसफ़ा दिलपसंद मौज़ू अथमि। ज़ुबानूं अंग्रेज़ी, सिंधी, उर्दू, पंजाबी, सराइकी ऐं हिंदी पढ़ी लिखी ॼाणा। हिंदको, गुजराती ऐं रूमी पढ़ी सघां, पर लिखण जी मश्क कान अथमि। अरबी ऐं फ़ारसी बि पढ़ी सम्झी सघंदो आहियां। BA ताईं अरबी हिकु सब्जेक्ट हुयुमि ऐं ठेड़ीअ जे मदरसे ऐं वालिद साहब वटां बि फ़ारसी ऐं अरबीअ जो इल्मु पिरायमि। तसनीफ़ूं असलूकियूं लिखणियूं। नंबर 1 आदर्शी, तंज़ ऐं मज़ा कहाणी, पब्लिकेशन बम्बई। नंबर 2 घड़ी घड़ी हिकु घाव, कहाणियूं, पाकिस्तान राइटर्स गिल्ड सखर। नंबर 3 आशिक ज़हर प्याक,
पंज एक्टी नाटक मेराण किताब घर सखर। नंबर 4 देश सुता दिलवारा जाॻिया कहाणियूं सिंधी एकेडमी हैदराबाद। नंबर 5 ओभारियूं लहवारियूं अदबी मज़ाहिया तंज़िया तकरीरूं सिंधी एकेडमी हैदराबाद। नंबर 6 सियारे जी रात तंज़ ऐं मज़ा शहबाज पब्लिकेशन हैदराबाद। नंबर 7 सियासी मसइलनि जो हल सोशलिज़म सियासी मज़मून मलीर किताब घर कराची। नंबर 8 सच जो फ़लसफ़ो सियासी जदलियाती फ़लसफ़ो अज़मत अदबी एकेडमी हैदराबाद। नंबर 9 पाकिस्तान जा पुराणा शहर तारीख़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो। तर्जुमा दुनिया जा अज़ीम अफ़साना कहाणियूं सिंधी अदबी बोर्ड जामशोरो। नंबर 2 रियासत ऐं आज़ादी सियासी फ़लसफ़ो सिंधी अदबी बोर्ड जामशोरो। नंबर 3 कम्युनिस्ट पधरनामू सियासी मुआशी फ़लसफ़ो अवामी किताब घर हैदराबाद। नंबर 4 चित्रलेखा नाविल ज़िंदगी पब्लिकेशन हैदराबाद। नंबर 5 जॾहिं झोंक झुरियो तारीख़ अज़मत अदबी एकेडमी हैदराबाद। नंबर 6 वेरियुनि जी वसंदी वियतनामी नाविल अज़मत अदबी एकेडमी हैदराबाद। नंबर 7 तज़ाद बाबति तज़ादनि जो फ़लसफ़ो अज़मत अदबी एकेडमी। तरतीब ऐं तालीफ़ आडी ढाल मढार क़ौमी शाइरी पाकिस्तान राइटर्स गिल्ड सखर। नंबर 2 सिंध जा पुराणा शहर मौलाई शिदाई जा तारीख़ी मज़मून सचल नेशनल सेमिनार कमेटी ख़ैरपुर मीरस सिंध। नंबर 3 इंग्लैंड जा 2.5 साल लाल जूणेजे जूं यादगिरियूं अरोड़ इशाद घर सखर। नंबर 4 ख़त तकरीरूं ऐं इंटरव्यू शेख अयाज़ न्यूफील्ड पब्लिकेशन हैदराबाद। मज़मून मुख़्तलिफ़ रिसालनि अख़बारुनि ऐं सिलसिलनि में सिंधी उर्दू ऐं अंग्रेज़ी में अदब सकाफ़त तारीख़ सियासत ऐं आसार क़दीमा जे मौज़ूअनि ते लिखियल ऐं शाया थियल 100 खनि मज़मून 80 लोचूं लोह में छपिजी चुको। जेल डायरी बजुल्द सिंधी अदबी एकेडमी हैदराबाद। सहाफ़त रोज़ानो अलवहीद कराची ऐं नई सिंध में सब एडिटर ऐं न्यूज़ एडिटर सुबह सिंध कराची ऐं इबरत हैदराबाद जो कुझु वक़्त लाइ कालम निगार हिलाल पाकिस्तान कराचीअ जो मार्शल 1977 ईस्वीअ ताईं मुस्तक़िल कालम निगार साल 2 लाइ बरसात कराचीअ में मुस्तक़िल कालम लिखियमि। मुसविदा नंबर 1 हिकु नाविल। नंबर 2 तवील अफ़साननि जो मजमूओ। नंबर 3 विछड़ रफ़ीक़नि जे श्रद्धांजलियुनि ते मबनी ख़ाकनि जो मुसविदो जेको अव्हां जे हथनि में आहे इदारो। अदबी तकरीरूं सिंधीअ में 4 5 शाह लतीफ़ ऐं उन जे दौर जी सकाफ़ती तारीख़ अंग्रेज़ीअ में छपिजी चुको। नंबर 6 वहदत अल वजूद ऐं सिंधी क्लासिकी शाइरी उर्दू छपिजी चुको। नंबर 7 तसौफ़ ऐं सिंधी क्लासिकी शाइरी उर्दू छपिजी चुको। हथ में खयल अदबी कम। नंबर 1 अर्नेस्ट हेमिंगवे जूं कहाणियूं तर्जुमो पाकिस्तान एकेडमी ऑफ लेटर्स। नंबर 2 परलेस बुक जो नाविल गुडारथ तर्जुमो इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी। नंबर 3 सोरले जो शाह अब्दुल लतीफ़ ऑफ भिट तर्जुमो वज़ारत सकाफ़त सिंध सरकार। नंबर 4 ॻुझांदड़ ॻाल्हियूं ॾेही ऐं परॾेही अदबी दोस्तनि जे ख़तनि जी तरतीब ऐं चूंड नोट। परलेस बुक जो नाविल गुडारथ सोरले जो शाह अब्दुल लतीफ़ ऑफ भिट ऐं ॻुझारंदड़ ॻाल्हियूं ज़िंदगीअ जे साथ न ॾियण करे रशीद भट्टी हथ में खयल उहे कम पूरा न करे सघियो इदारो। हीउ पंहिंजो तारुफ़ मरहूम रशीद भट्टीअ पाण पंहिंजे ज़िंदगीअ में 1987 ईस्वीअ ते लिखियो।